हैदराबाद के नाराजेल वारे इलाइक़े से तालुक़ रखंदड़ मुबैना अगवा जणायल नीगरी चंदा महाराज ड्रामाई अंदाज में बाज़ियाब थी वही है। साइट पुलिस चंदा के बयान लाइ सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट नंबर 6 की अदालत में पेश किया, जिता अदालत उम्र के ताईन ताईं खेस सेफ हाउस रहण जो हुकुम दिनों। बुधाए पे वञे त 15 सालन जी चंदा धी मालू महाराज 12 सेप्टेम्बर ते इंडस डाइमिंग मिल मां पोरियो करे भेण सां गॾु वापसि घर वेंदे पुरस्रार नमूने गुम थी। 17 सेप्टेम्बर 2022 ते संदसि वालदा शरीमती अमरी ज़ाल मालू महाराज न्याणी जे अगवा जो केस साइट थाणे ते दाख़िल करायो। केस में फरियादण जाणायो त संदसि न्याणी के जाफराबाद ज़िले के ओस्ता मोहम्मद सां तालुक़ रखंदड़ नौजवान शमन अली मंगसी पंहिंजे 2 साथियन की मदद सां कार ज़रिए अगवा करण बैदि गुम करे छॾियो आहे। चंदा महाराज छोकरी अगवा थी है जैसे 5-6 महीना थिया आहिनि, उन खां एफआईआर दाख़िल थी वही है। SHO साइट जवाबदार के गिरफ़्तार नथो करे। उन खां पोइ उन असांखे इहा ख़बर ही कोन्हे को ज़िंदा है या मरी चुकी है। जे कॾहिं उन ते एफआईआर दाख़िल आहे, माण्हू खे गिरफ़्तार करे कोर्ट में पेश करे। असां उहो नथा चयूं त जेकॾहिं मुसलमान ते उनजा डॉक्यूमेंट्स पेश कनि, कोर्ट में त पेश कनि। उन खां पोइ पुलिस को बि उन ते अमल न करे रही है। ऐं उन खां पोइ जेको मैरिज एक्ट बिल आहे उन ते त अमल कयो वञे, जंहिंमें 18 साल असांखे कानूनी या ॾिनी वई आहे त बाबा 18 साल खां पोइ जेका छोकिरी शादी करे थी त कानूनी हैसियत में अचे थी। पर हीअ त नंढड़ी छोकिरी आहे, नाबालिग आहे। मंजूर शेख है हैदराबाद, असी मुनवर कॉलोनी टंडो मोहम्मद खान बैठा आयूँ। उता ज़बरदस्ती अगवा कई है, धमकी से उनकी शादी कई है, उनके मुसलमान कई है। असांखे को पतो ही कोन्हे, को ख़बर ही कोन्हे। असी SP पास वियासीं, DIG पास वियासीं, असांखे पुछा ही कोन कई, के ॻाल्हायो ही कोन असांजे पारां। तंहिं मां थाणनि में ही साइड थाणे में वियासीं, उन बि असांजी कंहिं मदद कोन कई। हाँ असांजी मदद कई, असांजी छोकिरी वापरी उनके धमकियुनि सां, उनके माना डप सां उनके शादी कई है उन सां। साइट वारे इलाइक़े मां अगवा बैदि मुसलमान थी पसंद जो परणो कंदड़ नीगरी चंदा पारां सिविल जज जुडिशल मजिस्ट्रेट नंबर 6 की अदालत में ॾिनल बयान बाबति सेफ हाउस जी इंचार्ज रेशमा थेबो एडवोकेट रिहाना नज़ीर गुजर ॿुधायो त 164 वारे बयान दौरान चंदा ॿुधायो आहे त हुन मर्ज़ी मूजिब इस्लाम क़बूल करण बैदि पसंद जो परणो करे छॾियो आहे। अदा पहिरीं त आउं थोरो स्टार्ट खां ॿुधायां, जॾहिं असां वटि केस आयो त उन में इहो चयो वियो हो त चंदा खे जेको सो वाइट कलर जी गाॾी में रस्ते तां शाम जो 5 बजे अगवा कयो वियो ज़बरदस्ती। ठीक है, उन खे किडनैपिंग के केस के असां फॉलो करे करे पुलिस डिपार्टमेंट सां बस को कोऑर्डिनेशन में रहिया आहियूं। कुछ डिफरेंट डिपार्टमेंट्स इन्वॉल्व हुआ ताकि हिन खे असां ॻोल्हे सघूं जेको मेन किडनैपिंग जो केस हो। उन केस में असां छोकिरी प्रोड्यूस कई, असां छोकिरी हथ कई कराची मां पुलिस डिपार्टमेंट की मदद सां असांखे छोकिरी मिली है। जॾहिं छोकिरी असां रिकवर कराई है तो उन जो बयान ये हो तो मुंहिंजी उम्र जेकी आहे सा 19 साल है। जॾहिं त एविडेंस कुछ भी ना है उनजो, ठीक है ना। उनजे बावजूद भी हू मर्ज़ी सां वई आहे ऐं उते वञी हुन इस्लाम क़बूल कयो आहे, हुन निकाह कयो आहे। ठीक है, उन खां बाद में कल जीअं ही ये छोकरी मिली त कोर्ट जे ही ऑर्डर्स से उन्हनि के सेफ हाउस वुमेन डेवलपमेंट डिपार्टमेंट में रखियो वियो। कल सॼी राति उते हुई, उनखे सेशंस वग़ैरह ॾिनासीं, काफ़ी स्टेबल कंडीशन में आहे। ऐं हींअर जॾहिं उनजी 164 असां कोर्ट में पेश करे कराई आहे त उन वक़्तु हुनजो इहो साॻियो बयानु आहे त मुंहिंजी एज जेकी आहे सा 19 साल आहे ऐं मूं पंहिंजी मर्ज़ी सां निकाह कयो आहे ऐं आउं जेको सो पंहिंजे हस्बैंड सां थी वञणु चाहियां। ये जो माइनर एज की शादी है, अभी भी लेटेस्ट अथॉरिटीज़ हमारी इस्लामाबाद हाई कोर्ट की इकबाल करोड़ो साहब की अभी लेटेस्ट 2-3 दिन पहले उन्होंने जजमेंट की कि अंडर एज जो शादियां होंगी माइनर बच्चियों की वो एक्सेप्टेबल नहीं होंगी, वो भले मुस्लिम हों या नॉन मुस्लिम हों। अब ये जो चंदा वाला मैटर है ये थोड़ा सा सेंसिटिव इस हवाले से है कि एक तो ये माइनर एज है, दूसरी इसका कन्वर्जन है, हिंदू से मुस्लिम कन्वर्जन है। तो अब हमारे पास जो मेन जो हमारे इदारे का जो हमारा काम था अल्हम्दुलिल्लाह वो था सेफ रिकवरी और उसकी कस्टडी बिफोर द कोर्ट, वो हमने करवा दी। अदालत में पेशी दौरान टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चंदा महाराज ॿुधायो त हुन रज़ामंदी सां शादी कई आहे ऐं वापसि बि पंहिंजे मुड़ुस ॾांहुं वेंदी। मूं 2 महीना थी विया आहिनि। अच्छा, भला तोखे केरु खणी वियो? मूंखे केरु कोन खणी वियो, मां पाण वई आहियां। हाणे आउं ख़ुशि आहियां हुते हाणे। हाणे मुसलमान थी विया? हा। अच्छा, हीअ चवनि था तव्हांखे ज़ोरी शमन मंगसी खणी वियो? ना, मूंखे कोन खणी वियो, ज़ोरी आउं पाण वई आहियां। अच्छा, उम्र तो आपकी कम है? नहीं है मेरी उम्र कम, यूँ ही बोलते हैं सब मगर मेरी उम्र कम नहीं है। तव्हांजो कार्ड ठहियल आहे? ना शनाख्त कार्ड ठहियल आहे? ना। पोइ तव्हांजी उमिरि कीअं ख़बर पवंदी त तव्हां? बस मूंखे ख़बर आहे। टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे नीगरी चंदा जी वालदा ऐं संदसि भेण ॿुधायो त चंदा जी उमिरि